सखर डिवीज़न में ठिकरनि जे थावनि जे ठहण में मशहूर क़दीमी शहर ठिकराठो ऐं 50,000 आबादी रखंदड़ शहर मिडनी बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। हितां जी अवाम हूअं त मिसकीन हाल आहे, पर पीपल्स पार्टी ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा हक़ीक़ती पोइलॻ आहिनि। गुज़िरियल 40 सालनि खां मिलियल पीपी खे वोट हितां जी अवाम लाइ कुझु बि न करे सघी। पंहिंजी ई हुकूमत हूंदे शहर में मिठे पीअण जे पाणी, गैस, तालीम, सिहत, रोड रस्तनि खां महरूम बणियल आहे। हितां जी अवाम सां संदनि अॻुवाणनि वाइदे वफ़ा न कई। 2011 में सैयद ख़ुर्शीद अहमद शाह ऐं जाम सैफुल्ला ख़ान दारे जो पारां कयल गैस जे इफ़्तिताह सिर्फ़ इफ़्तिताह रहिजी वियो। ठिकराटे ऐं मुबारकपुर खे असां गैस ॾींदासीं। 3 महीननि जे अंदरि हिन इलाइक़े खे घर घर में गैस हूंदी ऐं काठीअ जहिड़े असांखे ख़ुशी इन करे आहे छो त ठिकराटे वारे माण्हुनि जो तमामु हिकिड़ो पुराणो मुतालबो हूंदो त असांखे सुई गैस ॾिनी वञे ऐं असां सैयद ख़ुर्शीद शाह असां तव्हां सां उहो पुराणो जेको असांजो वाइदो थियल हो उहो अॼु असां जेको पाए तकमील ताईं पहुचायोसीं। गुज़िरियल 10 सालनि खां हितां जी अवाम गैस अचण जे ओसीअड़ में ई रहिजी वई। हितां जी अवाम ठिकराटो शहर जे मिडनी मसइलनि में फाथल आहे, जेको सखर ऐं पने जे इंडिया बॉर्डर सां तक़रीबन आख़िरी शहर आहे, जंहिंजी तक़रीबन 60,000 आबादी आहे। असांजे शहर खे ऐं पसगट ई काफ़ी सारा ॻोठ आहिनि, उन्हनि खे का बि सहूलियत कोन्हे। असां वटि गैस जेको मंज़ूरु थियल आहे, जंहिंखे 8 साल थी विया आहिनि, उहो हिन महिल ताईं कोन पहुतो आहे। उन खां पोइ असां वटि जेको कॉलेज ठहियो आहे, उन में बि उहो बि शुरूआति कोन्हे थी। उन खां पोइ जेको ॿारनि जे लाइ अस्पताल जो सिस्टम आहे, डिलीवरी जो सिस्टम आहे, उन लाइ बि असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। असांजो जेको रोड आहे, रस्तो आहे, उनजो कमु बि हलंदड़ बंदि थी वियो आहे, जंहिंजे करे जेको बि माण्हू डिलीवरी लाइ ॿार खणी थो वञे त रस्ते में ज़ाया थी थो वञे, या वरी उहे माउ जेको बि ॿार ऐं ॿार जी माउ उहे फौत थी था वञनि। इहे तमामु घणियूं असांखे तकलीफ़ूं आहिनि। जेके बि असांजा नुमाइंदा हुआ उहे वाउंट वठी वापसि कोन वरिया आहिनि। असां हुकूमत खे पुरज़ोर अपील कयूं था असांखे सहूलियतूं ॾिनो वञनि। उन खां पोइ असांजे शहर खे टाउन जो दर्जो ॾिनो वञे या तालुके जो ॾिनो वञे। ऐं असांजो शहर तमामु बहितरीनु लोकेशन ते आहे ऐं हिन खे जेके सहूलियतूं आहिनि, अछत ज़रूरत आहे, उहे मुहैया कयूं वञनि। गैस आहे न जेको आहे को सिस्टम आहे, न को ख़ासि को तालीम जो जेको आहे हिते इंतिज़ामु आहे। रोड रस्ता तबाह थियल आहिनि, को हिते जेका फैसिलिटीज़ गवर्नमेंट जी तरफ़ां कोन्हे। असां वज़ीर आला सिंध खां जेका दरख़्वास्त कयूं था, बराए महिरबानी हिन शहर जी जेको आहे ॾिठण कई वञे, जीअं असांजा बुनियादी मसइला हल थिए। असांजे 2011 में इफ़्तिताह थियो साईं ख़ुर्शीद अहमद शाह सैफुल्ला दारे जो कयो। उन में हिन महिल में को बि कमुकार न थियो आहे, ख़ाली इफ़्तिताह जो इफ़्तिताह ई रहिजी वियो। ऐं असांजे ॻोठ में मिठे पाणी जी सहूलियत बि न आहे, जेका असांजे ॻोठाणनि खे ॾिनी वञे। रोड रस्ता घिटियूं सॼो माना किचिरो लॻो पियो आहे। इन वधि में वधि घटियूं ॻाल्हियूं इहो ठारायूं वञनि ऐं पंहिंजे जेके घिटियुनि में पाणी बीठो आहे, इन खे महिरबानी करे कढियो वञे ऐं पंहिंजे स्कूल उनखे बि वधि में वधि उन्हनि खे तरक़ी ॾियारी वञे। हाई स्कूल जी बिल्डिंग वॾी आहे, उन में अमलो सफ़ा आहे ई कोन, जेको हिन महिल ताईं मुशरफ दौर ठहियो पियो आहे, हिन महिल ताईं माण्हू न रखियो वियो आहे। महिरबानी करे हिनखे खोलियो वञे। असांजे ॻोठ में हिकिड़ो गर्ल्स कॉलेज बि मंज़ूरु कयो वञे, जेको ॿारनि जी तालीम जे लाइ आम आहे। असांजूं छोकिरियूं जेके आहिनि तालीम जे लाइ 5 दर्जे खां पोइ घर वेठियूं आहिनि, इन जे करे वधि में वधि ख़्यालु कयो वञे कि कोई कॉलेज जो बि हिते कोई बि हाल कोन्हे। असांजी अस्पताल जेका ठिकराटे में आहे, बेसिक हेल्थ, उन खे अपग्रेड कयो वञे, इन खे 24 कलाक कयो वञे। हिते जेको बि हिते केस थिए थो डिलीवरी जो, उहो माना या त उन्हनि खे पन वकील खणी था वञनि या पंहिंजे सखर जेके माना रस्ते में ई डिलीवरी थी वञे। ऐं इन खे महिरबानी करे असांजे शहर ठिकराटे वारी अस्पताल खे अपग्रेड कयो वञे ऐं हिते वधि में वधि 12 बजे ताईं डॉक्टर वेहनि था, इन्हनि खे 24 कलाक कयो वञे। महिरबानी थींदी। जो अर्ज़ु आहे हिते ठिकराटे शहर खे काई बि सहूलियत न आहे। जीअं त हिते असांखे 2011 खां चई विया त बाबा तव्हांखे असां हिते गैस ॾींदासीं, मिठो पाणी ॾींदासीं, न असांखे रोड जी सहूलियत आहे, न काई रस्ते जी सहूलियत आहे, न काई हॉस्पिटल जी सहूलियत आहे। उन महिल वोटनि जी महिल इलेक्शन
जंहिंमहिल थियण वारी आहे MNA MP अची मिनथा कनि था बाबा असां तव्हांजा आहियूं तव्हांजा थी रहंदासीं हिन महिल असांखे उहो का बि सहूलियत नथा ॾियनि न रोड जी आहे न रस्ते जी आहे 2011 खां चवनि था तव्हांखे गैस ॾींदासीं मिठो पाणी ॾींदासीं मिठो पाणी गैस जी जॻह ते मुर्गी असांजा वाक़फ़ ई नथा थियनि एॾी आवाम परेशान लॻी पई आहे जो माण्हू हितां खां हली वञनि था अलाए किथे थर मुल्क रेगिस्तान आहे उतां वञी उहे काठियूं खणी था अचनि महांगाई अरूज चढ़ी वई आहे असां सां इंसाफ़ कयो वञे इफ़्तिताह थियल आहे नालो ई आहे रोडनि रस्तनि पथर विछायल आहिनि उहे माण्हू हज़ार में बीमार थी वञनि ऐं हिते शहर जी बदहाली बदनज़मी ऐं कोई असांजो तदारक कोन्हे अवामी निमादा कॾहिं बि लड़ी न आया आहिनि न मां वटि आया आहिनि कंहिं ॿिए वटि असां उन्हनि जे लाइ घणो कुझु सोचियो आहे असांजी अलाए छो दफ़ा ॿुधनि ऐं पाणी नालनि जो थी पियो आहे पाणी सही न आहे ख़ुदारा हीअ आवाम जो देरीनो मसइलो आहे गैस ॾिनी वञे पाणी बि थिए टांकी सप्लाई ॾिनी वञे कुंभ जेको आहे ख़राबु पाणी इन ई खे बि निकाल कयो वञे अॻे ॾींहुं बाहि लॻी आहे हिकिड़े घर खे जंहिंजूं घटूं बचनि हाणे जेकॾहिं गैस हूंदो त इहो नुक़सानु बि बची वेंदो महिरबानी बराए महिरबानी इहो असांजी गुज़ारिश आहे जल्द कई वञे हितां जी आवाम चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो साहब वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सीनियर अॻुवाणनि ऐं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां पंहिंजे वोट ॾियण जो तदारक करे ठिकराठो मुबारकपुर जा बुनियादी मसइला हल करण लाइ पुरज़ोर अपील कई। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़ ठिकराठो।